दोस्तों अस्सलाम वालेकुम। माफ़ कजो सुबुह जो वीडियो कोन ठाहे सघुसि, थोरो कमु वधीक हो कल। त अॼु जो असांजो टॉपिक आहे त फ्रीलांसिंग जो कमु आउं कीअं कयां। को बि कमु करण खां पहिरीं तव्हांखे पंहिंजो माहौल इर्द गिर्द जो ओहिड़ो ठाहिणो पवंदो। फ्रीलांसिंग जे लाइ तव्हां माहौल पंहिंजो कीअं सेट करे सघो था। Disclaimer: for those who do not understand the language, please let me know and we'll talk. तव्हां पंहिंजो माहौल कीअं सेट कंदो फ्रीलांस जे लाइ। फ्रीलांस हिकिड़ो डिजिटल कमु आहे, त पंहिंजो माहौल बि तव्हां डिजिटली सेट कंदो। आउं त रिकमेंड इहो कयां थो तव्हां मनफ़ी माण्हुनि खां परे रहो त बहितर आहे। बाक़ी वधीक तव्हांखे ख़बर हूंदी मनफ़ी माण्हू कहिड़ा हूंदा आहिनि। डिजिटली तव्हां पंहिंजो माहौल ईअं सेट कंदो। तव्हां फेसबुक यूज़ कयो था, तव्हां इंस्टाग्राम यूज़ कयो था, तव्हां यूट्यूब यूज़ कयो था। पैकेजिस हर को अॼुकल्ह कराए थो, पैकेज अथव त वीडियो बि ॾिसो पिया। फेसबुक ते वञो, फ्रीलांस सर्च कयो, लिस्ट अची वेंदी, वॾी लिस्ट ईंदी जंहिंमें पाकिस्तान जा बि सुठा वॾा ग्रुप्स ठहियल आहिनि। उन्हनि खे जॉइन कयो। तव्हांखे फ़िलहालु कंहिं बि कंपनी ॾे वञण जी ज़रूरत न आहे। अपवर्क, फ्रीलांस, फाइवर, गुरू, पीपल परार कंहिं ॾे वञण जी ज़रूरत न आहे। हींअर तव्हांखे सिर्फ़ु एतिरो करिणो आहे, फेसबुक ते वञी फ्रीलांस सर्च कयो। जेके वॾा ग्रुप्स अचनि था, ख़ासि तौर ते पाकिस्तान जा ग्रुप्स, उहे जॉइन कयो। तव्हांखे ग्रुप्स जी डिटेल खपे, मूंखे मैसेज कयो, मूंखे कमेंट कयो, ऐं तव्हांखे ॾींदुसि। यूट्यूब ते वञो, यूट्यूब ते हिशाम सर्वर खे सब्सक्राइब कयो। यूट्यूब ते HBA सर्विसिस खे सब्सक्राइब कयो। आज़ाद चाय वाला खे सब्सक्राइब कयो। फ्रीलांस सर्च कयो, हुते तव्हांखे अनगिनत वीडियोज़ फ्री में मिलंदियूं। फ्री में तव्हांखे कोर्सिस मिलंदा। फेसबुक ते रेहान अलावाला खे सर्च कयो, उनखे जॉइन कयो। $100 इंटर्न्स जो ग्रुप जॉइन कयो। ईज़िली तव्हां में जे कैपेबिलिटी आहे, विदाउट एनी एक्सपीरियंस तव्हां जेको आहे सो $100 पर मंथ कमाए सघो था। तव्हांखे अंदाज़ो न आहे त हीउ समुंड केतिरो गहरो आहे जेसि तक तव्हां हिन में टिपो न ॾींदव। जे तव्हांखे करिणो आहे त अॼु कयो, इहो सोचे त मूं वटि हीअ शइ न आहे, हू शइ न आहे, हीअ शइ न आहे, तव्हां कॾहिं बि न करे सघंदव। मोबाइल तां ईज़िली तव्हां स्टार्ट करे सघो था। का ज़रूरत न आहे तव्हां वटि को बि हाई एंड कंप्यूटर हुजे, लैपटॉप हुजे या का बि अहिड़ी शइ हुजे। सिखण जो अमल तव्हां अॼु ई शुरू करे सघो था। तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसो था त तव्हां ऑलरेडी शुरू करे चुका आहियो। महिरबानी दोस्तों, दुआ में यादि रखिजो।